मुहर्रमुल हराम जे हवाले सां खैरपुर शहर में सफ़ाई, ड्रेनेज सिस्टम में बहितरी आणणु ऐं स्ट्रीट लाइट जी अबतर सूरतहाल जे हवाले सां हिकु अहम मीटिंग म्यूनिसिपल कमेटी खैरपुर में चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी खैरपुर सैयद अमजद अली शाह ऐं शिया राब्ता काउंसिल खैरपुर सिटी जे सदर सैयद जुमान अली शाह ऐं जनरल सेक्रेटरी अली अज़मत रिड विच में थी, जंहिंमें चेयरमैन अमजद अली शाह मुहर्रम जे महीने में मातमी रूट्स जुलूसनि ऐं इमाम बारगाहनि वारनि रस्तनि ते जल्द खां जल्द सफ़ाईअ जे निज़ाम में बहितरी आणणु ऐं स्ट्रीट लाइट लाइ जल्द अहकामात जारी कंदे चयो त मुहर्रम जे वाजिबुल एहतराम महीने में हर मुमकिन कोशिश कई वेंदी सफ़ाई ऐं ड्रेनेज ऐं स्ट्रीट लाइट जे निज़ाम में बहितरी आणियूं जीअं अज़ादारनि ऐं मोमिननि खे काई तकलीफ़ पेश न अचे। शिया अॻुवाणनि तरफ़ां नोट करायल पॉइंट्स ते जल्द अमल दरामद करायो वेंदो ऐं मुहर्रम जे हवाले सां उन्हनि जूं शिकायतूं दूर कयूं वेंदियूं।